Calculate the density of oxygen gas at 45 degrees centigrade when the gas is confined in a cylinder at 1.54 atmospheric pressure. Oxygen density मालूम करो, temperature मिलेला, gas is taken in a cylinder at 1.54 atmospheric pressure. Density find करनी है पान की, temperature given है 45, कन्वर्ट कयूं केल्विन जे अंदर 273 प्लस कयूं तो ये अची वेंदो पंहिंजो 318 केल्विन. प्रेशर मिलियल आहे 1.54 एटमॉस्फेयर. हाँ जिते प्रेशर टेम्परेचर हिकु दफ़ो अचनि ॿी का बि इक्वेशन कोन्हे सवाइ PV/NRT जे ऐं उन में R इस्तेमालु थींदी इन करे हिनखे लिखी था छॾियूं हिते 0.0821 एटमॉस्फेयर क्यूबिक डेसीमीटर मोल इनवर्स केल्विन इनवर्स. हाँ मोलर मास ऑफ O2 जो तो ऑक्सीजन गैस तो चए इन जो मोलर मास है 32, ऑक्सीजन जो एटॉमिक मास है 16 पर O2 डबल कबो थींदो 32 32 ग्राम पर मोल. हाँ जनरल गैस इक्वेशन जो इस्तेमालु कंदे PV is equal to NRT. हाँ N जी जाइ ते असां मास खणंदासीं. PV is equal to N is the number of moles. इहा बराबर थींदा given mass upon molar mass. Small m given mass जे लाइ mass in ग्राम, कैपिटल M molar mass RT. इन कैपिटल M खे हेठि खणी वञूं ऐं V खे हेठि खणी अचूं हीअं थी पे PV इंटू M फिलहाल मल्टीप्लाई था कयूं MRT. हाणे भला V खे हेॾे खणी अचूं त PM इज़ इक्वल टू M अपॉन VRT. ऐं इहा असांखे ख़बर आहे पहिरियां कि M अपॉन V डेंसिटी इज़ इक्वल टू मास अपॉन वॉल्यूम. हाणे M अपॉन V जाइ ते D रखंदासीं ऐं थी पवंदो PM इज़ इक्वल टू DRT या वरी हिनखे ईअं कयूं त D इज़ इक्वल टू PM RT हेॾां अची डिवाइड कनि. इहा डेंसिटी जे लाइ इक्वेशन ठहे पवंदी जेका जनरल गैस इक्वेशन मां ठहे थी. हाणे इन इक्वेशन खे हेॾां इस्तेमालु कंदासीं. D इज़ इक्वल टू PM अपॉन RT. हाणे वैल्यूज़ रखूंसि. प्रेशर 1.54 एटमॉस्फेयर 1.54 इंटू M कैपिटल M मोलर मास जे लाइ 32 अपॉन R 0.0821 इंटू टेम्परेचर 45 पर 318 छो त केल्विन में कन्वर्ट कयूं 318 केल्विन. हाणे हिननि खे मल्टीप्लाई कयूं जेकर मथियनि वैल्यूज़ खे पाण में त इहो अची थो वञे 49.28 डिवाइडेड बाय ही वरी हेठि पाण में मल्टीप्लाई कयो थी थो वञे 26.11. दिस द डेंसिटी. 49.28 डिवाइडेड बाय 26 कयूं त इहो आंसर अचे 1.887 डेंसिटी ग्राम पर DM क्यूब. हाणे आंसर जेकर वरी लिखूं द डेंसिटी of O2 is equal to 1.887 gram per DM cube. This is the answer.